गोरजा भैरसा सोबोदेरो थाने जी हद में सोबोदेरो पुलिस ऐं ॾोहारियुनि जो मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ख़बर मूजिब खुफ़िया इतलाउ मिलण ते सेठो सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो पुलिस एहलकार साण करे सोबोदेरो वेझो 60 लिंक रोड ते पहुतो त ॾोह जे इरादे सां बीठल हथियार बंदनि पुलिस खे ॾिसंदे फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी वकार लाड़क खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ॿ ॾोहारी केलनि जे बाग़ में फ़रार थी विया। एसएचओ सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो ॿुधायो त पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी वकार लाड़क मथां सोबोदेरो थाणे ऐं ॿियनि ते 8 खां 10 संगीन नोयत जा केस दाख़िल आहिनि ऐं सोबोदेरो पुलिस खे केस में घुर्बल आहे। इन जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार ॾोहारी सोबोदेरो भरिसां ॻोठ प्यालो लाड़क जो रहवासी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।